वाक़े अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। बदीन मां चांडिया नगर में पानी जे खॾे में 2 ॿार बुॾी फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, असां सां शेयर कयूं पिया। बदीन मां नीगर फरहान शीदी ऐं ज़ीशान समूह पानी जे खॾे में बुॾी विया आहिनि। फौतनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। अवां खे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे, बदीन मां चांडिया नगर में पानी जे खॾे में 2 ॿार बुॾी फौत थी विया आहिनि। नीगर फरहान शीदी ऐं ज़ीशान समूह पानी जी खॾे में बुॾी विया आहिनि। फौतनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। घर में कोहराम मतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं यूनुस बकारी खां। जी यूनुस, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, बदीन जे चांडिया नगर वारे इलाइक़े बाईपास वटि सना रेजिडेंसी जे ख़ाली प्लाटनि जे बरसाती पानी जे तलान में 2 ॿारड़ा बुॾी फौत थी विया आहिनि, जिन में 10 साला ज़ीशान पुट बचल समूह ऐं 12 साला फरहान पुट हाशिम शीदी शामिल आहिनि। ऐं असांखे ॿुधाईंदा हलूं त बदीन में मुसलसल बरसात जे करे हेठाहिनि इलाइक़नि में पाणी बीहण जे करे इहे ॿारड़ा इन तलाउ में वेझंदे बुॾी फौत थी विया आहिनि। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।